दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेर रबाब चांडियो जे पीउ समेत 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। उमेर रबाब चांडियो, PPMPA सरदार चांडियो, बुरहान चांडियो ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। फरियादी ऐं जवाबदार धुर जा वकील अदालत में पेश न थिया। अदालत 2 भेरा ॿुधणी 1-1 कलाक ताईं मुलतवी कई। बाद में उमेर रबाब चांडियो धुर जो वकील सलाहुद्दीन पंवर अदालत में पेश थियो। जवाबदार धुर जा सीनियर वकील पेश न थिया ऐं जूनियर वकीलनि जी इस्तदा ते अदालत केस जी ॿुधणी 4 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। उमेर रबाब चांडियो जो चवणु आहे त अॼु अदालत में शाहिदनि जा बयान रिकॉर्ड थियणा हुआ, पर जवाबदारनि जा सीनियर वकील पेश न थियण करे ॿुधणी मुलतवी थी आहे। उमेर रबाब चयो त ॼाणी वाणी देर जा हरबा इस्तेमालु कया पिया वञनि त जीअं शाहिदनि जा बयान रिकॉर्ड न थी सघनि, पर अदालत 4 ऐं 5 अगस्त ते 2 ॾींहं ॿुधणी रखी आहे। उमेर रबाब वधीक चयो त एतिरो दबाउ असां ते कॾहिं बि न आहे पियो जेतिरो दबाउ हाणे पइजी रहियो आहे। असां केस तां हथ खणी वञूं, अहिड़ी सूरतहाल में ख़बर न आहे त असां घर ताईं पहुचंदासीं या न। हिकु पल जी बि ख़बर न आहे, पर असां कंहिं बि सूरतहाल में हथ न खणंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।